नाज़रीन, सॼे मुल्क जियां गादी वारे शहर इस्लामाबाद में भी कश्मीरियुनि सां हिक जे इज़हार लाइ तक़रीबूं मुनक़द करे रेडियो कढण जो सिलसिलो जारी आहे। वीडियो लिंक ते मौजूदु आहे सुभान खुसो। जी सुभान जी बिल्कुल, सॼे मुल्क जियां गादी वारे शहर इस्लामाबाद में भी कश्मीर सां ॿधी वारो ॾियारो भरपूर नमूने सां मल्हायो पियो वञे। मुख़्तलिफ़ तक़रीबूं कोठाई वयूं आहिनि। हिकु रैली जेका सदर आरिफ अलवी जी सदारत में थी, उन में सेनेट चेयरमैन, क़ौमी सेनेट स्पीकर ऐं वफ़ाक़ी वज़ीरनि शिरकत कई। उन रैली खे ख़िताब कंदे सदर आरिफ अलवी चयो त भारत सालनि खां वठी मज़लूम कश्मीर ते ज़ुल्म पियो करे। जेके आलमी इदारा आहिनि उहे भारत जी इन जारियत ते ख़ामोश तमाशाई पिया हुन। चयो त अॼु जो हिकु ॾियारो आहे, सॼी क़ौम पंहिंजे कश्मीरी भाइरनि सां गॾु आहे। असां कंहिं बि सूरत में पंहिंजे कश्मीरी भाइरनि खे अकेलो न छॾींदासीं। उन सां गॾोगॾु जेका ॿी रैली हुई उहा प्रेस क्लब जे सदर अनवर रज़ाई जी सरबराही में थी, जेका मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदे रेड ज़ोन पहुती आहे। उते तक़रीब जो सिलसिलो जारी आहे, जंहिंमें कश्मीरी शहीदनि खे भेटा पेश करण सां गॾोगॾु भारत जी जारियत जी मज़ामत कई पई वञे। ऐं जेका टी तक़रीब हुई उहा मौलाना फज़लुर रहमान जी सरबराही में आपारा चौक ते जलसो हुयो, जंहिंखे मौलाना फज़लुर रहमान ख़िताब कयो। JUI जे समें कारकुननि उन जलसे में शिरकत कई। उन मौक़े ते मौलाना फज़लुर रहमान ख़िताब कंदे चयो त हिन हुकुमराननि कश्मीर जो सौदो करे छॾियो आहे ऐं अगरि हीउ हुकुमरान वधीक हिन मुल्क ते क़ाबिज़ रहिया त हिन मुल्क खे अमेरिका जी कॉलोनी बणाए छॾींदा। उन सां गॾोगॾु सॼे इस्लामाबाद खे कश्मीरी जेके हुरियत अॻुवान आहिनि उन जी तस्वीरनि सां सिंगारे वियो आहे। रेड ज़ोन जे मुख़्तलिफ़ चौकनि ऐं चौराहनि ते जेके हुरियत अॻुवान आहिनि उन जी तस्वीरूं लॻाई वियूं आहिनि ऐं जेके तक़रीबनि जो सिलसिलो आहे उहो इस्लामाबाद में जारी आहे। जी।